नंढड़े वाले बेटू ठाहींदो कहिड़ो उस्ताद हाँ कारीगर कम पियो करे ॿियो हू ॾे हू खण ॾे इहो न हू भलो हुन मां बेट भली ठहंदी नंढड़ो रोए थो हा इहो बसि खोड़नि ॿ टे बेटूं ठही वञे सुकल आया काठ खणी वञा वा खणी वञा नंढड़े लाइ बेटू थो ठाहियां हा उस्ताद नारो छोकिरो बीठा कारीगर हाँ जनरल छा कंदो बेहोश थी वियो छा कंदो उहो ई ॻाल्हि आहे न त मज़ूर माण्हू जो उहे असां वेठा आहियूं जेको हाणे संजय फोन कराई सॾु करे हिन बेटू भली ठहंदियूं न बेट भली ठहंदियूं हलकड़ो भाई काठ हलकड़ो आहे नंढड़े लाइ बेटू ठहंदी VIP हेॾा अच बुलावे वेल तो नहीं आओ तू कह रही हां बाबा जमाली तो जनराण जी बोली अचे थी या सिखी वई हा नवन जेतिरा पैसा कोन आहिनि न ही सही आहे न ही ॾिस सही आहे वज़न अथसि ऐं नंढड़े लाइ बेटू थो ठारायां ॿ टे वाढे चयो आहे वो ॾिठमि फटा परायो काठा यार ही बस ही 3-4 खयो थो जा कंहिंजो परायो धणी अचे नारू ही पे धणी ही आहे धणी त हूं अपन ठेकेदार तो नारू आने यार नारो के सलाम ॾिजां ठीक आहे ठेकेदार अचे पोइ इनके चयो पैसा खणी थो वञा हिन खे छा ला चइजां वॾो तुंहिंजा तूं ही न अॻवान अॻवान ही आहे बाबा पोइ ॿ ॿिया ॾियो था हू खण ॾे हू भलो आहे हू खण ॾे तूं खणी त ॾे ॾा हू खण ॾे न ठेकेदार कहिड़ी घर गंज मां खयो पंहिंजा ठेकेदार कहिड़ी घर ठेकेदार सागा पुछंदो न यार हुन खे गणे लथसि या तोला गणे लाइ असां काठा ने पंहिंजो जाती काठा हूअं पोइ ठेकेदार पोइ पंहिंजो आहे ठेकेदार जो पुट आहे न बाबा हा त पोइ ॾे हिकिड़ो फटो ॾे बसि हाणे हिन मां खुटी थो केॾा कंदो हू छिले छंदो न हिन खां पोइ ॾे जा हिकिड़ो खण ॾे हू खण ॾे न न हिकिड़ो खण अरे छा कंदे आहिनि तूं यार तूं हुन फटनि खे छा कंदो हीअ कहिड़े कम जा आहिनि सुकल अथनि कम जा आहिनि छो कम जा न आहिनि यार कहिड़े कम जा आहिनि कम जा न हुजनि त उता वठ न यार उता हले पियो त काठ पियो आहे एॾा उन मज़े वारा कोन ही भला मज़ा यार शाबाश थी हला बेटू ठाहिण आहिनि त या वठी न दुकान ते बेटू पोइ माना ही तुंहिंजो माना तूं बेट ठाराईंदुसि तोखे छा थो थिए ॿार दुआ कंदई ॿार दुआ कंदे असां दुआ करे असांखे काठ ठाहे ते जाती असांखे पंहिंजो यार ही घणी जो हूंदो हलाए उहा असांखे कहिड़ी ख़बर ठेकेदार अचे तूं ठेकेदार खे वठी वञ तोखे जेतिरा चवे ओतिरा वठी वञ फटा सभु वठी वञ पोइ असांखे गाॾी जो फ़ाइदो ठेकेदार केरु ॿुधाईंदो असां त ॿुधाईंदासीं बाबा तूं ॾा चॾा तूं ठेकेदार छा थी पुटु आहियां मां कंहिंजो आहे काठ लालू ठेकेदार जो तुंहिंजो या तूं मालिक त तूं ई न पाण मालिक मां न आहे पोइ ठेकेदार असांखे चवंदो तुंहिंजो कहिड़ो कमु काठी रहे जो पोइ मां ठेकेदार केरु ॿुधाईंदो असां ॿुधाईंदासीं न ज़ाहिरी ॻाल्हि आहे काठी त वञे पियो यार काठ थो खणा ॿार लाइ बेटू ठाराईंदुसि ॿियो छा मसलो आहे बेटू ठाहींदो पोइ वठो न यार बेटू दुकान ते खुटी पियो न बेटू यार पैसा कोन अथमि न ग़रीब आहे न त पोइ तूं हर भर त काठ खणा काठी यार खणी वञा हेॾा 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 ठेकेदार अचे ठेकेदार मुंहुं ठेकेदार न ॿुधाइजां न हर भर ॿधाईंदो त पोइ रखी वञ न यार काठ परायो जाती काठ यार असांजो हा न ॿुधाइजां असां त ॿुधाईंदासीं भाउ असांजो त कमु आहे न ॿुधाइजां ठेकेदार चए ॿुधाई न ॿुधाइजांसि न खयो थो वञा न न ॿुधाइजांसि हेॾा काठ पियो हेॾा खुटी तूं हेॾा आहियूं यार पोइ ही ठेकेदार कीअं ख़बर पवंदी काठ हजी विया काठ यार घणे लाइ महांगा आहिनि यार घणे लाइ घणे लाइ ॾाढो पियो करे यार ॾिस पटा असांजे कम जा आहिनि यार बेटू थो ठारायां ॿारनि लाइ पोइ पटा कम जा न हुजे पोइ माण्हू खणी वञे बेटू ठाराए असांजे कम जा आहिनि त तव्हांखे छॾे ॾियूं तव्हां कहिड़े कम जा हेॾे खे कालम पिया लॻनि ॾिसी न पियो यार पोइ ही लॻंदा कालम में छो कान लॻंदा इहे लॻनि पिया न हे लॻनि पिया साफ़ पियो कंदो पियो लॻंदा पंहिंजा फटा यार तो मूंखे चयो खणी तूं अचण था मूंखे चयो खणी मूं तोखे चयो केरु तुंहिंजो जमाले मुंहिंजो ॿ टे फटा खणा तो मूंखे कढी ॾिना पाण हिन त कढी ॾिना ॿियो कंहिं कढी ॾिना फटा कम जा न हुजनि न माण्हू खणी वञे यार मूंखे हुन कढी ॾिना जमालीअ मूं तोखे छा चयो धाणी वेठो धाणी खे सॾु थो कयां न तूं धाणी सां ॻाल्हाए तो पहिरीं मूं चयो हू भलो तूं चयो हीअ हलकड़ो थी खणी हा मूं तोखे ईअं चयो त हिन त चयो त हलकड़ो कढी कढी ॾिनो न फटा कम जा फटा आहिनि कम जा न हुजनि न पोइ माण्हू खणी वञे भला
फटा सां पंहिंजा कम करो भलो यानी फटल ला करे मूंखे मोटाईंदो यार तुंहिंजी मर्ज़ी आहे ठेकेदार चए वधीक इन जमाली खणी वञा न भले हिन मूंखे इजाज़त जमाली इजाज़त नहीं दी तो जे घर में कढी ना ही के कढींदो मूंखे ही के वेझो करे नो ही तो चो ही खण ही तो जो हिन मां खणी आयो न हितां यार हिन पर हिन मूंखे जो न मां बेटू भली ठहंदी बेटू या तू बेटन जे करे असां काट प्राइस ध्यान पियो कर यार शाबाश दे अब हिकिड़ो भला दे हिकिड़ो खणी हिकिड़ो भले खणी वञे माण्हू तू 4 5 5 खणी पियो वञे जमाली घणा खणा बेटो दे धणी अगर तो जो धणी आऊं हाणे धणी वरी आ तो धणी तो मूंखे छा चयो मोटरी साचो कदे काट ते कम पिया कयो नसी तोखे मु केड़ो गुफ्तो कयो बाबा मजदूर माण्हू तो मूंखे चयो त भले खणी वञ बेटू भली ठहंदी ॿार के मु छडे कयो छोकरो बीठो ओ त बाद में पहिरीं तो चयो तू खणी वञ भले ना ना मु तोखे केॾी महिल चयो तू खणी वञ यार वॾी ॻाल्हि मञी कोन थो यार आऊं त चवां त मञा न तो जो मूंखे चयो खणी वञ फटा हलकड़ा थी बेटू भली ठहंदी हलकड़ा दे इधर बुधी पियो और रिमोट नाले में वठे वॾी ॻाल्हि आहे अदाई ॿ टे खाई वञा हा ॿ टे न खणी वञे त फ़ाइदो अथई ठेकेदार असांखे गाड़ियूं कढे हिन खे गाड़ियूं कढे फ़ाइदो गारियूं कढंदो न तव्हां गारियुनि जो ख़ैर आहे त रोज़ ॾींदो किथे हणी अचे त पोइ धक मुंहिंजे करे तूं गारियूं कोन संदे तूं केरु मां केरु यार कॾहिं मां तोखे ॾिठो बि न आहे फ़ाइदो फटा खणी पियो वञी तूं सवाब थींदी सवाब छाजो सवाब असांजो नुक़सान थिए भले नुक़सान थिए सवाब जो ख़ैर अरे फटण खण मां नुक़सान करे थींदो चरिया वरी ॿिया घुरा लॻे हिते पोइ ॿिया घुरा हेतिरा पता नथो वठी ओतिरे पैसा था खटनि पैसा त असां तोखे पैसा वठूं यार तूं छॾ पर काठ आहे छॾी बसि इहे खाई थो ॼाण अब छॾी यार कंहिंजी ॻाल्हि चवण अरे नंबर ॾे भला ॻाल्हाए ठेकेदार सां नंबर मोबाइल ॾे वई मोबाइल ॾे ठेकेदार सां ॻाल्हाए नंबर लिख भेण सां नंबर लिख तोर बैलेंस आहे फटा कया तूं सभु खणी वञ तोखे ठेकेदार चयो न सभु खणी वञ तूं सभु खणी वञ हिन सां ॻाल्हाए पुट सां ऐं छा जमाली चयो फटा खणी वञ छाजो जमाली चयो तो मूंखे पहिरीं चयो न वरी मूं नालो पियो ॾे अरे तो जो मूंखे चयो त फटा खण मुंहिंजो पंहिंजो काठा जेको खपे खणी यार बाबा मूं तोखे केॾी महिल अरे बाबा तो चयो मुंहिंजा भाउ भला तूं भला विढ़ंदे आहे मूंसां विढ़ण जी थोरी ॻाल्हि आहे बाबा तूं तूं सभु अची ॾियारी सां तूं लॻो पियो ऐं तब माना तूं चई पियो जमाली चयो आहे तो मूंखे छा चयो मूं चयो बाबा कारीगर बीठो आहे ओ त हुनखे बाद में घुराई न पहिरीं तो मूंखे चयो त भले घुरायमि न बाद में घुरायमि मुझो ॻाल्हाए ॿ टे फटा थो खणा बेटू थो ठाहियां ॿारनि जूं हीअ हर जमाली हां ॿारनि जूं बेटू रांदि करण वारी हा एडी बेटू थोड़ी ॿार घणा 8-10 ॿार न नंढियूं खणी हिकिड़ी ॿ खणी न नंढियूं न हिन में वॾी हिकिड़ी बेटा आऊं बि रांदि खेॾींदुसि न हीअ जेका आहे न हिन सां आऊं रांदि खेॾींदुसि बाक़ी इन ॿारनि लाइ ठाराई अरे दुकान ते 400-500 रुपया बेटा महांगियूं मूंखे 300 में खणी नंढे ॿारनि जी बेट मूंखे खणी दे हल तेरा फटा कम जाना हो पोइ माण्हू भले अरे यार कहिड़े कम जा हूं हिते उछले जंदा न ताई अरे ना ना भोग पकर असां वीडियो में ठाहियूं तव्हांजी हली हेॾा 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 ओ जानी हेॾा त चयो यार भोग था करायूं अवाई जमाली जमाली विड़े में बाकी ए शमन हेॾा कैमरा मथे मथे ओ हीअं कर ठीक है ॿियो विढ़ंदे त कोन न उस्ताद माफ़ कजो यार माफ़ कजो